Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकिब अली नारे जो साइंस जे एक नए टॉपिक सर्कुलेटरी सिस्टम था। साथियों, इंसानी जिस्म जो रत जे दौरे जो सिरिश्तो हिकिड़ो अहिड़ो निज़ाम हूंदो आहे जंहिंमें रत जे ज़रिए पूरे जिस्म जी ज़रूरत वारियूं शयूं मुख़्तलिफ़ हिस्सनि ताईं मुंतक़िल थींदियूं रहनि थियूं। साथियों, अक्सर करे तव्हां गौर कयो हूंदो, जॾहिं असां पंहिंजो हथु पंहिंजे सीने ते रखंदा आहियूं त उते कुझु अजीब क़िस्म जो आवाज़ महसूस थींदो आहे। कॾहिं गौर कयो आहे तव्हां त इहो आवाज़ छो थींदो आहे या छाजे करे थींदो आहे, या उहो आवाज़ कहिड़ो उज़बो करे रहियो हूंदो आहे? अचो त इन सिरिश्ते खे थोरो फोकस कयूं। साथियों, दरअसल असांजे सीने जे बिल्कुलु अंदरी साइड ॾांहुं हिकिड़ो तमामु नाज़ुक मस्कुलर पंपिंग ऐं सेंट्रल आर्गन यानी उज़बो हूंदो आहे जेको मास ते मुश्तमिल हूंदो आहे, पंप कंदड़ हूंदो आहे ऐं रत जे दौरे जो मर्कज़ी उज़बो हूंदो आहे। उहो दिलि हूंदो आहे। दिलि जिस्म जो उहो उज़बो आहे जेको पूरे जिस्म जे अंदरि रत खे सप्लाई करण में पंहिंजो रोल अदा करे थो, ऐं इन ई वजह जे करे असां दिलि खे मर्कज़ी उज़बो पिणु सॾींदा आहियूं। रत जे दौरे जे सिरिश्ते में दिलि सां गॾोगॾु कुझु ॿिया टिशू, ॿिया आर्गन बि हूंदा आहिनि जेके सर्कुलेटरी सिस्टम खे परफॉर्म करण में पंहिंजो रोल प्ले कनि था। साथियों, हिते तव्हां ॾिसो था पिया हिकिड़ियूं बिली रंग जूं रगूं नज़र अचनि थियूं ऐं ॿियूं ॻाढ़े रंग जूं रगूं नज़र अचनि थियूं पियूं। ऐं जेके ॻाढ़े रंग जूं रगूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां आर्टरीज़ चवंदा आहियूं, जेके ऑक्सीजनेटेड ब्लड पूरे जिस्म में सप्लाई कनि थियूं। ऐं जेके बिलियूं रंग जूं रगूं हूंदियूं उन्हनि खे असां वेन चवंदा आहियूं, जेके बग़ैर ऑक्सीजन वारो ब्लड पूरे जिस्म मां खणी करे दिलि ताईं अचनि थियूं। उन्हनि खां अलावा नंढियूं वारनि मां रगूं हूंदियूं आहिनि जिन खे असां कैपिलरीज़ सॾींदा आहियूं। हाणे अचो त साथियों, इन पूरे सिस्टम जे वर्क खे डिटेल में पढ़ूं त कहिड़ी तरह सां इहो ऑक्सीजन वारो ब्लड ऐं बग़ैर ऑक्सीजन वारो ब्लड जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़बनि ऐं दिलि जे विच में फ्लो कंदो रहे थो, वर्करो कंदो रहे थो। साथियों, इन सर्कुलेटरी सिस्टम जे अंदरि इन ब्लड सर्कुलेटरी सिस्टम खे सम्झण खां पहिरियों अचो त हार्ट जे बारे में पढ़ूं। छो त हार्ट जी जॾहिं बनावट खे ॾिसूं था त हार्ट जा 4 मुख़्तलिफ़ क़िस्म जा खाना थींदा आहिनि। जेके मथियां खाना हूंदा आहिनि उन्हनि खे असां एट्रियम सॾींदा आहियूं, जिन में हिकिड़ो राइट एट्रियम हूंदो आहे जेको साॼे पासे खां हूंदो आहे, ऐं ॿियो लेफ्ट एट्रियम हूंदो आहे जेको दिलि जे खाॿे पासे खां मौजूदु हूंदो आहे। इहे ॿई मथियां खाना हूंदा आहिनि ऐं इन्हनि खाननि जे वरी हेठि साइड ॿ ॿिया मुख़्तलिफ़ चेंबर, मुख़्तलिफ़ खाना हूंदा आहिनि जिन खे असां राइट वेंट्रिकल ऐं लेफ्ट वेंट्रिकल जे नाले सां सॾूं था। इन्हनि चेंबर्स खां अलावा दिलि जे अंदरि 4 मुख़्तलिफ़ क़िस्म जा वेल्व बि थियनि था पिया, जेके हार्ट जे अंदरि ब्लड खे हिक रुख में हिक तरफ़ ॾे फ्लो करण में पंहिंजो रोल प्ले कनि था। उन्हनि में हिकिड़ो ट्राइकस्पिड वेल्व हूंदो आहे, ॿियो मेट्रल वेल्व हूंदो आहे, टियों ऑर्टिक वेल्व हूंदो आहे, ऐं चोथों वेल्व जेको हूंदो आहे उनखे असां पल्मोनिक वेल्व सॾूं था पिया। ही 4 मुख़्तलिफ़ क़िस्म जा वेल्व जॾहिं रत दिलि जे अंदरि फ्लो करे थी पई त उनखे हिक ई रुख में फ्लो करण में पंहिंजो रोल प्ले कनि था पिया ऐं उन हार्ट जे ब्लड जे उन कंपोनेंट खे वापसि पोइ ते या ॿी डायरेक्शन में फ्लो करण खे रोकनि था। साथियों, ही तव्हां रत जे फ्लो ॾिसो था, हिक पासे ॾांहुं ॻाढ़े रंग जी रत ऐं ॿिए पासे ॾांहुं ब्लूइश टाइप जी रत जेका फ्लो करे थी पई इन्हनि मुख़्तलिफ़ चेंबर ऐं वेल्व जे दौरान। हाणे ही जेका असां हार्ट जी स्ट्रक्चर ऐं बनावट पढ़ी थी, इन खां पोइ अचो त हार्ट जे फंक्शन यानी दिलि कीअं कमु करे थी उनखे डिटेल में पढ़ूं। हार्ट जे फंक्शन जी शुरूआत लेफ्ट एट्रियम में जे ज़रिए थिए थी। लेफ्ट एट्रियम जे ज़रिए ऑक्सीजनेटेड ब्लड लेफ्ट एट्रियम वारे चेंबर में दाख़िल थिए थो जेको पल्मोनरी वीन जे ज़रिए पहुचे थो। जॾहिं पल्मोनरी वीन मां ॻाढ़ो रंग यानी ऑक्सीजन वारो रंग लेफ्ट आर्टरियम जे ज़रिए हार्ट में दाख़िल थिए थो
त हार्ट पंपिंग जे ज़रिए उन चेंबर खां हेठी चेंबर जंहिंखे असां लेफ्ट वेंट्रिकल सॾींदा आहियूं उते रत खे पहुचाए थी। जॾहिं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल वारे हिसे में पहुचे थो त पंपिंग पोर्शन जे ज़रिए उहो मूव थी करे अॻिते पंहिंजो फ्लो कंटिन्यू करे थो पियो ऐं उन जे वर्करे जे ज़रिए लेफ्ट वेंट्रिकल मां ब्लड हली करे पंहिंजे ब्लड जे सर्कुलेशन खे कंटिन्यू करे थी ऐं उहो ऑल्ट्रा वेल्व जे ज़रिए यानी मुंतकिल थी करे ऑल्ट्रा जेका असांजी वेज़ल हूंदी आहे उन जे ज़रिए हार्ट मां ॿाहिरि रिमूव थिए थो ऐं उहो हार्ट मां ख़ारिज थींदे आर्टरी रगुनि जे ज़रिए जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़नि ताईं सफ़र करे थो। जॾहिं ऑक्सीजनेटेड ब्लड आर्टरी रगुनि जे ज़रिए जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि ताईं पहुचे थो त उहो वरी उज़वनि सां कनेक्टेड जेके नंढियूं रगूं हूंदियूं आहिनि कैपिलरीज़ उन्हनि जे ज़रिए उन उज़वे जे अंदरि पहुचे थो पियो। जॾहिं ब्लड उज़वनि जे अंदरि पहुचे थो त उते यूटिलाइज़ थियण खां पोइ जेका उन्हनि जी वेस्ट प्रोडक्ट जी गैस हूंदी आहे कार्बन डाइऑक्साइड उनखे ब्लड खणी करे वीन रगुनि जे ज़रिए वरी दिलि जे पापे वापसि सफ़र शुरू करे थो। यानी वीन रगूं जेके मुख़्तलिफ़ डीऑक्सीजनेटेड ब्लड क्वांटिटी खे खणी करे जॾहिं हार्ट जे तरफ़ अचनि थियूं त हार्ट में जंहिं वीन रगे जे ज़रिए ब्लड दाख़िल थींदो आहे उनखे असां वेन कावा चवंदा आहियूं। वेन कावा उहा वीन आहे जेका डीऑक्सीजनेटेड ब्लड खे हार्ट जे अंदरि मुंतकिल करे थी। डीऑक्सीजनेटेड ब्लड राइट एट्रियम जे ज़रिए यानी जेको राइट एट्रियम वारो खानो हूंदो आहे चेंबर हूंदो आहे उन जे ज़रिए हार्ट में अंदरि दाख़िल थिए थो ऐं पंपिंग सिस्टम जे ज़रिए राइट एट्रियम खां ब्लड राइट वेंट्रिकल ताईं पहुचे थो। जॾहिं ब्लड राइट वेंट्रिकल में पहुचे थो त उन ई फ्लो खे कंटिन्यू रखंदे राइट वेंट्रिकल वारे हिसे खां ब्लड फ्लो कंदे अॻिते मूव करे थो जेको पल्मोनरी आर्टरी जे ज़रिए हार्ट खां ॿाहिरि ख़ारिज थी वञे थो। जॾहिं ब्लड पल्मोनरी आर्टरी जे ज़रिए ॿाहिरि हार्ट खां ख़ारिज थिए थो उहो सिधो फिफड़नि में पहुचे थो ऐं फिफड़नि में कार्बन डाइऑक्साइड जेका ब्लड जे अंदरि मौजूदु हूंदी आहे उनखे फिफड़नि में ख़ारिज करे उतां ऑक्सीजन जी क्वांटिटी खे खणे थो। जॾहिं ब्लड जे अंदरि ऑक्सीजन जी क्वांटिटी अची वेंदी आहे त ब्लड वरी ॿीहर ऑक्सीजनेटेड फॉर्म में अची वेंदो आहे यानी ब्लड जे अंदरि हाणे ऑक्सीजन जी क्वांटिटी वरी वापसि पहुचंदी आहे त उन ऑक्सीजनेटेड ब्लड खे खणी करे वरी हार्ट जे तरफ़ ब्लड मूव थो करे पियो ऐं हार्ट मां साॻी तरह सां लेफ्ट आर्ट्रियम ऐं लेफ्ट वेंट्रिकल जे ज़रिए सिस्टम खे कंटिन्यू करे थो ऐं अहिड़ी तरह सां ब्लड जे अंदरि सर्कुलेटरी सिस्टम जो कमु कंटिन्यू रहे थो पियो। साथियों ही जेको असां ऑक्सीजनेटेड ऐं डीऑक्सीजनेटेड ब्लड पढ़ियासीं ऑक्सीजनेटेड ब्लड उहो ब्लड हूंदो आहे जंहिंमें ऑक्सीजन मौजूदु हूंदी आहे ऐं डीऑक्सीजनेटेड ब्लड उहो ब्लड हूंदो आहे जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड जी क्वांटिटी मौजूदु हूंदी आहे। उमेद आहे त साथियों अॼु वारो ब्लड जो सर्कुलेटरी सिस्टम तव्हांखे तमामु आसान तरीक़े खां सम्झ में आयो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।